अज सजे सिंधु नगर में नई सिंधी फिल्म फाथोआ भगवान जी जिते किथे चर्चा लगी पई है। 17 मई ते यह फिल्म अशोक अनिल मल्टीप्लेक्स में रिलीज़ थी ऐं उन खां पोइ लगातार 2 हफ़्तनि ताईं यह फिल्म तमाम ज़ोर शोर से चालू है। तमाम घणो रेस्पॉन्स मिलो है। मानू यह फिल्म ॾिसी भी रहा हैं ऐं केतिरियूं संस्थाऊं केतरा संत इन फिल्म के स्पॉन्सर भी करे रहा हैं। 21 मई ते श्री मोहनदास कौड़ोमल पंहिंजे सालगिरह के मौके ते हिन फिल्म जो एक शो स्पॉन्सर कयो जिते हुन केक कटे पंहिंजी सालगिरह भी मनाई। पंहिंजे दोस्तनि ऐं रिश्तेदारनि खे हीअ फिल्म भी ॾेखारी। त पेश आहिनि कुछ झलकियूं 21 मई जे उन शो जो सिंधी फिल्म फाथोआ भगवान। दुनिया जाहे रंग ॾिसी फाथोआ भगवान, दुनिया जाहे रूप ॾिसी फाथोआ भगवान, दुनिया जाहे रंग ॾिसी, दुनिया जाहे रूप ॾिसी फाथोआ भगवान, असांजो फाथोआ भगवान, फाथोआ भगवान। हैप्पी मैरिज एनिवर्सरी टू यू, अज असीं ते मौजूद आहियूं अशोक अनिल मल्टीप्लेक्स में जिते अज शो है सिंधी फिल्म फाथोआ भगवान जो। इन शो जा अज जा स्पॉन्सर आहिनि सेठ मोहनदास कौड़ोमल जी। ऐं अज ख़ुशी की ॻाल्हि इहा भी है कि अज उन्हनि जी शादी की 42 सालगिरह है जेका हिते मल्हाई वई है फाथोआ भगवान के शो ते। ऐं उन खां सवाइ हर सिंधीअ जी इहा ख्वाहिश हूंदी आहे कि सिंधी नाटक सिंधी फिल्मुनि के वाधारो मिले, असांजी सिंधी सभ्यता ऐं संस्कृति जो हमेशा विकास थे। तो सेठ मोहनदास कौड़ोमल भी यो वायदो किया है कि जेके भी सिंधी फिल्मूं ठहंदियूं उन्हनि जा शो स्पॉन्सर कंदा। आयो लाल कयो झूलेलाल। ये सुठी ॻाल्हि है कि असांजा ॾाढा प्यारा सिंधी पिक्चरियूं ठाहिनि था ऐं सभई ॼणा सिंधी ॾिसी करे ख़ुशि थियनि था, हमेशह ठाहींदा रहंदा, असां ॾिसी ख़ुशि थींदा रहंदासीं ऐं असां माण्हुनि खे ॾेखारींदा भी रहंदासीं। ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। हरिओम। पहिरीं खां जेके जॾहिं खां सिंधी फिल्मुनि जी हाणे हिकु नई शुरूआत थी है कि अलग अलग युवा पीढ़ी जा माण्हू भी अचनि था, सिंधी फिल्मूं ठाहिनि था। ऐं हिन दफ़े असांजे भाउ बाबू जामनानीअ जे सुपुत्र परेश भी एक नई ऐं अलग अनोखे नमूने जी सिंधी फिल्म ठाही है। इन बारे में छा चवणु चाहींदा जेका असांजी नई युवा पीढ़ी है उनजो सिंधी फिल्मुनि जे तरफ़ रुझान है जेके पंहिंजी भाषा ऐं संस्कृति के बचाइण की कोशिश पिया कनि। असांजी युवा पीढ़ीअ खे त ख़ासि करके इहा वेनिती आहे, पहिरियों त सिंधीअ में ॻाल्हायो, घर में सिंधीअ में हलो, सभिनी भातियुनि सां सिंधीअ में ॻाल्हायो, तॾहिं असांजी सिंधी सभ्यता सिंधी संस्कृति हमेशह बचंदी ऐं अॻिते हली करे सभई ॼणा रहंदासीं। सिंधी आहे त असां आहियूं, सिंधी कान्हे त असां आहियूं ई कान को। हिन जे करे सिंधी ज़रूरी आहे। असांजा नौजवान पीढ़ी जेका सिंधी नयूं पिक्चरियूं ठाहिनि था उनखे हमेशह असांखे भी वाधारो ॾियणु घुरिजे, असां भी उनखे हिमथाइणु घुरिजे। असां ज़रूरु हिमथाईंदासीं ऐं सुठो उन्हनि सां कार्य कंदासीं। हरिओम। कयो झूलेलाल। नारद हे इंसान मुझे किए तो पाइण चाहे। 1.5 किलो खीर चारियो थम, घट में घट 60 रुपए की लागत है। हे भगवान केड़ा मुझा कर्म क्या तई, कम वाली माई भी नथी निभाइन मुसा। मानू पासिस ला न भी करे बाहर टिकट काउंटर ता टिकट्स वठी करे यानी कि पंहिंजे पैसनि सां टिकट वठी पहुंचनि था सिंधी फिल्म फाथोआ भगवान ॾिसण, जंहिंजे करे सिंधी फिल्म फाथोआ भगवान कंटिन्यू हाउसफुल रही चुकी आहे। अचो तो ॼाणो माण्हुनि जो छा आहे रिव्यू सिंधी फिल्म के बारे में।
ॿुधाईंदो दादा तव्हांखे कहिड़ो अहसासु थो ॾिए माण्हू अचनि था टिकट्स वठनि था पैसनि सां टिकट्स वठी करे पिक्चर ॾिसनि था ख़ुशी ख़ुशी वञनि था छा आहे रिव्यू? पिक्चर तमामु सुठी ठहियलु आहे। पिक्चर जे अंदरि जेका आम माण्हुनि खे आम दर्शक खे ज़रूरत हूंदी आहे ॾिसण लाइ जंहिंमें माण्हुनि जो टाइम पास थींदो आहे हर काई ॻाल्हि हिन पिक्चर में आहे ऐं तमामु घणे टाइम खां पोइ पहिरीं पिक्चर आहे जंहिंजा अॼु मंगल आहे टोटली शो फुल विया आहिनि ऐं मूंखे उमेदु आहे त इहा पिक्चर अञा तमामु सुठे नमूने हलंदी ऐं बिल्कुलु हाउसफुल जे हिसाब सां हलंदी। हे त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे सिंधियुनि लाइ त माण्हू पाण अची करे टिकट था वठनि ऐं तंहिंखां पोइ सिंधी फिल्म टोटली हाउसफुल थी रहे माण्हुनि जे टिकट वठण खां पोइ इहा त ॾाढी ख़ुशी जी ख़बर आहे सिंधियुनि लाइ। तव्हां हिन बारे में छा चवणु चाहींदा? इहा असांजी सिंधी जाति लाइ फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। असांजी सिंधी जाति फिल्मूं अचनि थियूं असां चवंदासीं अञा फिल्मूं ठहनि अञा मज़बूतीअ सां वधीक असांजी सिंधी ॿोली मज़बूत थींदी जंहिं हिसाब सां इहा पिक्चर हली रही आहे ऐं असांजी सिंधी ॿोलीअ खे तमामु ताक़त मिली रही आहे। कीअं लॻी तव्हांखे सिंधी फिल्म? ॾाढी सुठी। कीअं लॻी तव्हांजी सिंधी फिल्म? इलाही सुठी। तव्हांखे कीअं लॻी सिंधी? तमामु सुठी फर्स्ट क्लास तमामु सुठी में सुठी कल्याण मां सिंधी ॾिसण आहियूं तव्हां टिकट वठी करे पास। तव्हां कल्याण मां आयो त तव्हांखे महसूसु थियो भॻवानु फाथल आहे? ॾाढो सुठो तमामु सुठो तमामु फाथल आहे बिल्कुलु असां। ॿुधायो दादी कीअं लॻी सिंधी फिल्म फाथो आहे भॻवानु? जाम सुठी। जाम सुठी लॻी वणिया गाना जाम वणिया जाम जाम जाम। कीअं लॻी तव्हांखे सिंधी फिल्म? मस्तु वाह वाह अहिड़ियूं फिल्मूं वरी ठहनि ॾाढी मज़ो अची वियो साईं ॾाढो। भॻवानु फाथल आहे? हा साईं भॻवानु फाथल आहे फाथल आहे। कीअं वणिया गाना वणिया रिव्यू ॾाढी मस्तु मस्तु वाह वाह अहिड़ियूं पिक्चरूं ॿियूं निकिरंदियूं रहनि सिंधीअ में। माना ॿिए पार्ट जो इंतज़ारु ज़रूरु? हा हिकदमि असां वरी ॾिसंदासीं ॿियो पार्ट बि। ॾाढी सुठी आहे। गाना वणिया पिक्चर जी क्वालिटी वणी? पिक्चर सभु बढ़िया। तव्हां छा चवणु चाहींदा भॻवानु फाथल आहे असुल में? सही में बि। कीअं लॻी दादा तव्हांजी सिंधी फिल्म? जाम सुठी पिक्चर हुई वणी जाम सुठी पिक्चर हुई। गाना वणिया क्वालिटी वणी छा वणियो? सभु कुझु ॾाढी सुठी। सूमर ॾींहुं वञी शिवलिंग ते खीर चाढ़ाईंदव मंगल ॾींहुं माता खे परचाईंदव विस्पति ॾींहुं साईं साईं कंदव ऐं छंछरु ॾींहुं वञी शनि देवता ते तेल चाढ़ाईंदव। गणपति बाबा जी सेवा कंदासीं त गणपति बाबा असांखे पुटु बि ॾींदो। हूअं सॼो ॾींहुं दारू पी करे वेठा हूंदा अॼु तव्हां दारू न पीतो आहे त तव्हांखे गणपति बाबा यादि आयो आहे। वाह भॻवान वाह। ॿुधाईंदो दादी कीअं लॻी तव्हांजी सिंधी फिल्म? सुठी। गाना वणिया? हा ॾाढी सुठी पिक्चर हुई ॾिसी दिलि ख़ुशि थी अहिड़ी पिक्चरूं उहो ई ठाहियो जीअं असां वरी अचूं ॾिसण। इंतज़ारु हूंदो पार्ट ॿियो बि निकिरे? बिल्कुलु बिल्कुलु असां हिन में सहमत आहियूं ॾाढी ख़ुशी थी असां। जबरदस्त पिक्चर हुई जबरदस्त। हा एंड जबरदस्त। भाई पहिरीं मां वाधायूं थो ॾियां प्रोड्यूसर डायरेक्टर ऐं एक्टरनि खे जिन एॾी महिनत करे एॾी शानदार फिल्म ठाही आहे। लख शाबसूं करोड़ शाबसूं अथनि ऐं मां परमात्मा खे वेनिती कंदुमि कि साईं अहिड़ी सुमत ॾे जीअं वरी अहिड़ी फिल्मूं जल्दी जल्दी कढनि। कीअं लॻी दादी तव्हांजी सिंधी फिल्म? मस्तु लॻी। गाना वणिया क्वालिटी वणी छा वणियो? सभु दिलि सां वणियो। माना भॻवानु फाथल आहे तव्हां चओ था? बराबरि फाथल आहे। हे बोले बाबा हे गुरु बाबा। हां छा कंदुमि सभु भॻवानु कंदो। हिन सां त ॻाल्हाइण ई अजायो आहे। बेचारो फाथो आहे भॻवानु। कीअं लॻी सिंधी फिल्म? बढ़िया फिल्म हुई। इहा सिंधी फिल्म रोज़ निकिरंदियूं आहिनि। साफ़ सुथरी सुठी फिल्म हुई। वणी न ॾाढी ॾाढी करम ॾाढी सुठी। दादी कीअं लॻी तव्हांजी सिंधी? हा ॾाढी सुठी लॻी। सुठी लॻी। गाना वणिया स्टोरी वणी छा? न सभु रियली जेका बि आहे रियली स्टोरी आहे। असां ॻाल्हि ॾेखारी वई आहे भॻवानु फाथल आहे सचमुच? हा फाथल आहे न। अरे जाम ॾेखारी वई आहिनि जाम ॻाल्हियूं कोई हुन मां मक़सदु खणे त जाम ये रियल ज़िंदगीअ जी स्टोरी ॾेखारी वई आहे ऐं जाम सुठी आहे ऐं रियल आहे हिकदमि। फिल्मुनि जी भेट में तव्हांखे स्टोरी वाइज़ सुठी लॻी? जाम सुठी लॻी। तव्हांखे कीअं लॻी दादा? हिकदमि फाथो भॻवानु हिकदमि बेस्ट पिक्चर आहे। असां सभिनी सिंधियुनि खे चवंदा इहा पिक्चर तव्हांखे ज़रूरु ॾिसणु खपे ज़रूरु ॾिसणु खपे। फाथो आहे भॻवानु। जय झूलेलाल फ्रॉम मोहनलाल। फाथो आहे भॻवानु द शो मस्ट गो ऑन। हे ये फिल्म हलंदी रहंदी ऐं हिन में जेके ॻाल्हियूं ॾेखारियल आहिनि अॼुकल्ह वातावरण में छा थो हले उहो भॻवान खे बि ख़बर पइजी वई आहे ऐं भॻवानु ख़ुदि हेठि लास्ट में तव्हां ॾिठो फिल्म में लही आहे हेठि माना असांजे विच में हाणे आहे। त तव्हांखे कंसेप्ट वणियो स्टोरी वणी म्यूज़िक वणी छा वणियो? सभु ॻाल्हि वणी हिक खां हिकु गाना बि सुठा हुया म्यूज़िक बि सुठी कॉन्सेप्ट बि सुठो जंहिं ठाही आहे स्टोरी ज़बरदस्त। जय झूलेलाल। अॼु फाथो आहे भॻवानु सिंधी फिल्म खे ॾिसण लाइ असांजो जग प्रसिद्ध गायक ऐं उल्हासनगर जो ई रहंदड़ विपिन शिवाणी जंहिं हिकिड़ो तमामु सुठो गीत ॻायो आहे छा लाइ करी थो जंहिंखे साईं कालीराम साहिबु बि ॾाढो सारायो। त असीं अॼु उन खां पुछणु था चाहियूं त इहा जेका फिल्म ॾिसी तव्हां उन में तव्हांखे कीअं लॻो ऐं तव्हां पंहिंजा वीचार पेश कयो। खूब आनंद आयो।
बसि ईअं ई चवणु चाहींदुमि कि हिकिड़ी आहे हॉलीवुड, हिकिड़ी आहे बॉलीवुड, इहा आहे असांजी सिंधी वुड। सभी सिंधियुनि खे सॾु थो ॾियां मां, घरां ॿाहिरि निकिरो। बाबू जामनानी खे, परेश जामनानी खे लख लख किरोड़ ऐं अनगिनत वाधायूं। बसि सभी सिंधियुनि खे सॾु आहे, सभई घरां ॿाहिरि निकिरो, सिंधियत खे वधायो, सिंधी पिक्चरुनि खे, सिंधी वुड खे वधायो। सिंधी वुड जी जय जयकार हुजे, जय जयकार हुजे, मंगलाचार हुजे। हाँ, कंहिं लाइ जीअं थो, कंहिं लाइ जाने न कुछ भी पोइ भी करे थो, कंहिं लाइ जीअं थो, कंहिं लाइ करे थो। जय झूलेलाल, जय माता दी। दोस्तो, अॼु मूंखे केतिरनि माण्हुनि हिकिड़ी ॻाल्हि चई त परेश जामनानी जेको बाबू जामनानी सुपुत्र आहे, उन हिकिड़ी वॾी ॻाल्हि कई आहे। हिकिड़ी घिटीअ में जेका फिल्म ठाही अथई ऐं घणो करे मोस्टली जेके कलाकार आहिनि उहे नवां आहिनि ऐं उल्हासनगर जा आहिनि, गायक कलाकार बि ऐं कमु कंदड़ आर्टिस्ट बि। इहा हिकिड़ी वॾी जेका आहे ॻाल्हि आहे, इन मां ख़बर थी पए त हुनजे अंदरि में कोटी कोटी जेका आहे उहा कारीगरी भरियल आहे, जेका अॻिते हली करे असांखे ॿिनि फिल्मुनि में ॾिसण लाइ मिलंदी। जय झूलेलाल। कीअं लॻी सिंधी फिल्म तव्हांखे? सुठी सुठी, ॾाढी सुठी, फर्स्ट क्लास। टेक्नोलॉजी सुठी लॻी, म्यूज़िक सुठी, सभु सुठो आहे साईं। वरी फाथो आहे भॻवान। फाथो। कीअं लॻी तव्हांखे सिंधी फिल्म? ॾाढी सुठी पिक्चर आहे, जाम बढ़िया आहे, सभिनी खे ॾिसणु खपे इहा पिक्चर। फाथो आहे भॻवान। फाथल आहे न भॻवान साईं? सचमुच फाथो आहे। कीअं लॻी दादा सिंधी फिल्म? राधा कृष्ण फिल्म त ॾाढी सुठी सिखत वारी, सभिनी सिंधियुनि खे मां वेनिती कंदुमि इहा फिल्म ज़रूरु 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 ॾिसो। फाथल आहे न भॻवान? मतलब भॻवान त फाथो ई फाथो इंसाननि मां। भॻवान। कीअं लॻी तव्हांखे सिंधी फिल्म? मस्त, टाइम पास, बहुत अच्छी पिक्चर थी। गानो वणियो, छा वणियो तव्हांखे? सब गानो एकदम मस्त हो। स्टार्टिंग मतलब भॻवान फाथल आहे न एक्चुअल में रियलिटी भॻवान सभिनी खां वधीक फाथल आहे। ॿुधायो त कीअं लॻी सिंधी पिक्चर? सुठी आहे, खाली थिएटर में अघु घटि आयो। सुपर हिट गाना आहिनि सभु। गाना वणिया, स्टोरी टोटली पिक्चर एंटरटेनमेंट आहे, फुल एंटरटेनमेंट। फाथल आहे एक्चुअली। फाथल भॻवान न आहे, इंसान हुनखे फासायो आहे। कीअं लॻी तव्हांखे सिंधी फिल्म? सुठी, जाम मस्त हुई। स्टोरी कंसेप्ट? हा न, सभु सुठो हुयो। हा, ॿुधायो दादा कीअं लॻी सिंधी फिल्म? बस फाथो आहे भॻवान। ॿुधायो दादा कीअं लॻी? पिक्चर जाम सुठी है, जाम सुठो शौक़ु आहे, सब बढ़िया, एकदम मस्त, मज़ो अची। फाथो आहे भॻवान। हाँ, जाम सुठी हुई। वणी पिक्चर? हाँ, जाम मस्त हुई। जय झूलेलाल। कीअं लॻी सिंधी फिल्म तव्हांखे? वेरी नाइस। गाना वणिया, स्टोरी वणी, छा? म्यूजिक इज ऑसम। थैंक यू थैंक यू। कीअं लॻी साईं तव्हांखे सिंधी फिल्म? ज़बरदस्त पिक्चर, मस्त आहे। गाना वणिया, स्टोरी वणी, हिकदम मस्त, हिकदम। ॾिसनि था उन्हनि खे अपील ज़रूरु कंदा कि माना मां त चवंदुमि कि भाई जल्दी जल्दी इहे सिंधियूं पिक्चरूं लॻंदियूं रहनि ऐं माण्हू पंहिंजी टिकट वठी करे इहे पिक्चर ॾिसनि। हिन में असांजी सिंधियत जी जाम वॾी शान अथव, जाम माना जाम। भॻवान फाथल आहे जाम। मां त चवंदुमि भॻवान ॿिए पिक्चर में मूंखे हीरो जो रोल ॾिजो। जय झूलेलाल। अरे ॿुधायो कीअं लॻी सिंधी फिल्म? सुठी सुठी सिंधी पिक्चर। गाना वणिया, स्टोरी वणी, सभु वणी, स्टोरी वणी, गाना वणिया। भॻवान फाथल आहे न? हा हा, भॻवान फाथल आहे। ॿुधायो कीअं लॻी सिंधी फिल्म तव्हांखे? भॻवान ॾाढी सुठी लॻी फिल्म। वणी न फिल्म? हो ॾाढी वणी। कीअं लॻी सिंधी फिल्म? सुठी लॻी। मां दोस्तनि खे अपील थो कयां भई हे अची इहा सिंधी फिल्म ॾिसनि। जय झूलेलाल। कीअं लॻी ॾाढी सिंधी फिल्म? जाम सुठी हुई पिक्चर। त भॻवान फाथल आहे एक्चुअली? फाथल आहे। गाना वणिया? जाम सुठा हुया। जाम मस्त आहे ऐं असां सभिनी खे अपील कंदा सभु अची ॾिसनि। फिल्म ॾिसण लाइक़ु आहे, ज़बरदस्त आहे, सभु सिंधी गॾु थिया आहिनि, जाम ख़ुशी जी ॻाल्हि आहे। गाना वणिया, स्टोरी वणी, छा वणियो तव्हांखे फिल्म मां? स्टोरी, गाना, सभु A to Z ज़बरदस्त आहे, सभु ॾिसण लाइक़ु आहे। जाम सुठी आहे दादा। स्टोरी वणी, कंसेप्ट छा वणियो? स्टोरी भी है, वधीक सुठी। गाना वणिया, म्यूजिक वणी? वणी। कीअं लॻी तव्हांखे सिंधी फिल्म फाथो आहे भॻवान? भाई ज़बरदस्त। परेश जी कोशिश सां ऐं बाबूअ जी कोशिश सां जाम सुठी फिल्म ठही आहे ऐं सभिनी खे अची करे ॾिसणु खपे। सभिनी सिंधियुनि खे वेनिती आहे अची करे हीअ फिल्म ज़रूरु ॾिसंदा। त कंक्लूजन छा कढियो? भॻवान फाथल आहे? भॻवान फाथल आहे न, भॻवान हिन समस्याउनि में भॻवान फासी विया। कीअं लॻी तव्हांखे सिंधी फिल्म? मस्त हुई जाम। तव्हांखे फिल्म मां छा वणियो? म्यूज़िक वणी, टेक्नोलॉजी वणी, नई क्वालिटी वणी? गाना भी सब मस्त है, पिक्चर भी मस्त थी, खाली कोई चंगी तरह समझे उनके खणे। तो मतलब फिल्म में भगवान एक्चुअली फाथल आहे न? जाम फाथल आहे।